नाज़िक केपीके में सिक्योरिटी फोर्सेस जे बिन धार कार्रवाइन में 15 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। कराची ऐं दत्ता खेल वारे इलाइक़नि में खारजनि जी मौजूदगी जे इतला ते सिक्योरिटी फोर्सेस वारा ऑपरेशन कयो वियो। ISPR मूजिब ॿिन्हिनि कार्रवाइन में 15 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। कराची में मारिजी वियल दहशतगर्दनि में संदन कमांडर आलिम महसूद भी शामिल आहे। ॿिए तरफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस के ख़राज तहसीन पेश कंदे चयो आहे त सिक्योरिटी फोर्सेस वॾियूं कामयाबियूं हासिल करे रही आहे। दहशतगर्दनि जे मुकम्मल ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। एक बार फिर तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। केपीके में सिक्योरिटी फोर्सेस जे बिन धार कार्रवाइन में 15 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। कराची ऐं दत्ता खेल वारे इलाइक़नि में खारजनि जी मौजूदगी जे इतला ते सिक्योरिटी फोर्सेस वारा ऑपरेशन कयो वियो। ISPR मूजिब ॿिन्हिनि कार्रवाइन में 15 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। कराची में मारिजी वियल दहशतगर्दनि में संदन कमांडर आलिम महसूद भी शामिल आहे। ॿिए तरफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस के ख़राज तहसीन पेश कंदे चयो आहे त सिक्योरिटी फोर्सेस वॾियूं कामयाबियूं हासिल करे रही आहे। दहशतगर्दनि जे मुकम्मल ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो।